अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुआशी चैलेंजर्स ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। पाकिस्तान जो IT शोबो तरक्की करे पियो। महांगाई जी शरह खे 10% खां सिंगल डिजिट ते आंदो आहे। इस्लामाबाद में पाकिस्तान अज़बकिस्तान बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अज़बकिस्तान सां गॾियल वापार $2 अरब ताईं वधाइण ते इत्तफ़ाक़ थियो आहे। अज़बक कंपनियुनि खे सीड़पकारी लाइ महफ़ूज़ माहौल फ़राहम कंदासीं। टेक्सटाइल प्लांट्स लॻाइण सां ॿिन्ही मुल्कनि खे फ़ाइदो थींदो। खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सेस जो कार्रवाई 24 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब ज़िले औरंगज़ेब में ख़ारजियुनि जी मौजूदगी जे इत्तला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी शदीद ॾेवट में 14 दहशतगर्द मारिजी विया। ॿी कार्रवाई खैबर वारे इलाइक़े में कई वई, जंहिं में 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त कार्रवाइनि दौरान दहशतगर्दनि जा ठिकाणनि खे असराइती अंदाज़ में निशानो बणायो वियो। दहशतगर्दनि ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सेस जो फ़ैसिला तो क्रैकडाउन जारी आहे। वॾे वज़ीर प्रौद अली शाह चयो आहे त जमहूरी निज़ाम में पार्लियामेंट जो अहम किरदारु आहे। जमहूरियत में ही मसइलनि जो हल मुमकिन आहे। सियासी रवादारी ऐं सहप जे कल्चर खे हथी वठाइणी पवंदी। कराची में बैनुल अक़वामी पार्लियामानी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त मक़ामी हुकूमतनि खे मज़बूत करणो पवंदो। कराची जी बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं। सभिनीनि खे मुतहद थी माहौलियाती तब्दीली खे मुंहुं ॾियणो पवंदो। IG सिंध जावेद आलिम ओढो चयो आहे त कुझु सरदार ॾोहारियुनि जी पुठ भराई कनि था। ज़मीननि ते कब्ज़नि लाइ ॾोहारियुनि खे इस्तेमालु कयो वञे थो। धाड़ियल गिरी जे ख़ात्मे जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। धाड़ियल सरेंडर कनि या अंजाम लाइ तयारु थियनि। हिकु हफ़्ते दौरान 27 ॾोहारी मारिया आहिनि ऐं 82 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। 123 धाड़ियलनि हथियार फिटा कया आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे IG सिंध वधीक चयो आहे त नादिर जमाली वाक़िए जी अदालती जांच जारी आहे। SSP दादू ॾोहारी साबित थियो त कार्रवाई कंदासीं। कोर्ट लालू में मारिजी वियल 3 ॼणा ॾोह में मुलविस हुआ। जहिड़े तरह वाक़ियो पेश आयो आहे उन जी जांच कराई वेंदी। लाहौर में 25 सालनि खां पोइ बसंत मेलो शुरू। हर तरफ़ बोकाटा जूं सदाऊं, धूल ते थाप ते नौजवान झूमी पिया। इतलात वारी सूबाई वज़ीर उस्मा बुखारी फेस्टिवल जो आगाज़ कयो। लाहौर में अॼु सुभाणे आम मोकल। 10,000 खां वधीक पुलिस ऑफिसर ऐं अहलकार सिक्योरिटी लाइ मुक़रर। वज़ीर आला मरीम नवाज़ चयो आहे त 25 सालनि खां पोइ लाहौर जे आसमान ते लगड़ मोटी आया आहिनि। शहरी ख़ुशियुनि जे जश्न ज़िम्मेवारी सां मल्हाइनि। बसंत खे सभिनी लाइ महफ़ूज़ बणाईंदासीं। ओमान जे शहर मस्कत में अफ्रीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं जारी। ईरानी जे वफ़द जे परॾी वज़ीर अब्बास इराक़ची पारां सरप्राइज़। अमरीकी वफ़द ख़ासि नुमाइंदे स्टेविट कोफ ऐं जेरेड कशर जी क़यादत में शरीक। अब्बास इराक़ची पारां बराबरी, गॾियल एतिराम ऐं गॾियल मुफ़ादनि ते ज़ोर। अमरीका ईरान खां अॻु ईरान खे धमकी ॾेई छॾी। व्हाइट हाउस चयो आहे त सिफ़ारतकारी नाकाम थी त सदर ट्रंप वटि ॿिया ऑप्शन बि मौजूदु आहिनि। ट्रंप ॾिसणु चाहे थो त ईरान सां को मुआहिदो थी सघे थो या न। व्हाइट हाउस जे प्रेस सेक्रेटरी कैरोलिन लेविट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो आहे त सदर ट्रंप दुनिया जी सभ खां ताक़तवर फ़ौज जो कमांडर इन चीफ बि आहे ऐं हू पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु करे सघे थो। मुरीद शाखवासी 4 नौजवान बलूचिस्तान में बेदर्दी सां क़तल। पशीन वारे इलाइक़े में सजाद कामरान, अब्बास ऐं शहजाद कुंडड़ी खे हथियार बंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मारिजी वियल नौजवाननि जो मुरीद शाख भरिसां ॻोठ मियाणी ऐं कुंडी वाला सां तालुक। वारसनि जो चवणु आहे त नौजवान रोज़गारी लाइ साॻी बलूचिस्तान वियल हुआ, जिते खेनि बेगुनाह क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। कोटलालू में 3 नौजवाननि खे मुबैना जुर्तु मुक़ाबले मारण ते SHO मौतल। DID सखड़ नोटिस वठंदे SHO नूरुद्दीन हुआरो खे सस्पेंड करे छॾियो। नौजवाननि जे क़तल ख़िलाफ़ पक्का चांग में शटरबंद हड़ताल। समूरा कारोबारी मर्कज़ बंद। बहरान हाईवे ते ॿिए ॾींहुं बि हज़ारे माण्हुनि जो धरणो। ट्रैफ़िक मुअतल। अॻवाननि चयो आहे त कोटलालू पुलिस 3 नौजवाननि खे जुर्त मुक़ाबले में मारियो आहे। मुलविस SHO ऐं एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।